राधड़ में अस्करी ऑर्गेनाइजेशन यूनिट राधड़ पारां साईं रियाज़ हुसैन जाफ़री फ़कीर साबिर हुसैन राधड़ फ़कीर शफ़क़त अली भंड जी अॻवानी में ईरान ऐं बैतुल मुक़द्दस तां इज़हार यकजहती लाइ हिक पुरजोश रैली कढी वई। रैली में शहरनि वॾे अंग में शिरकत करे मज़लूम मुसलमाननि सां हमदर्दी जो इज़हार करे मुज़ाहिरीन अमेरिका ऐं इसराइल जी जारियत के ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे अमेरिका ऐं इसराइल मुर्दाबाद जा नारा हयां। शिरकत कंदड़नि हथनि में बैनर्स ऐं प्लेकार्ड खणी फ़लस्तीन ऐं ईरान जी हिमायत जा नारा हयां। इन मौक़े ते रैली जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जेका जंग हली रही आहे उहा सिर्फ़ ईरान जी नाहे जंग पर पूरी उम्मत मुसलमान जी गैरत वक़ार जो इम्तिहान आहे। हुननि हुकूमत पाकिस्तान समेत समूरी उम्मत मुसलमान खे अपील कई त फ़िरक़ेवारियत ज़ात पात ऐं नंढनि इख़्तिलाफ़नि खे विसारे अल्लाह जी रसी खे मज़बूती सां पकड़े हिक थी वञनि ऐं कुफ़ार जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ गॾिजी मुक़ाबिलो कनि। रैली जे आख़िर में फ़लस्तीन ईरान ऐं पूरे आलमी इस्लाम जे फ़तह ऐं अमन लाइ दुआऊं पिणु घुरी वयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।